अरिड़हं खां 20 सालनि जो नौजवान आहे जिनजी डेड बॉडी असांखे हिते रिसीव थी आहे। हर एंगल सां ॾिसण जी कोशिशि कई पई वञे त आया इहो छा जो वाक़ियो आहे। जो ट्रेसिस त आहिनि जेको आहे सो हथनि ते ऐं पेरनि ते जेको आहे सो हुनजा मार्क्स आहिनि। दरवाज़ो केरु बि वॼाईंदो चौकीदार खे दरवाज़ो खोलणो आहे। हुन खां पोइ शायदि हुनखे 4 ॼणा वठी विया आहिनि त उहे 4 ॼणनि जे खां त ज़ोर कोन हूंदो, या अकेलो ई हुयो। जी नादरीन, ख़याबान बुखारी में एक बंगले में थर जे ॻोठ जैसर जो पार जो रहवासी हाफ़िज़ क़ुरान शाहिद वल्द वाहिद रहमून जो हथ पैर बदल लाश जो है वो मिलियो। इतला ते पुलिस पहुती है। जैसे त थर जा काफ़ी नौजवान आहिनि उहे बंगले ते पहुता आहिनि। पुलिस पहुती है। ॿुधायो पियो वञे त लाश जा जेके हथ पैर आहिनि उहे बदिलो आहे। राति जो नामालूम माण्हुनि बंगले में दाख़िल थी चौकीदार खे क़तल कयो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त हीउ जेको शाहिद आहे उहो साम्हूं वारे बंगले ते चौकीदारी कंदो हो। हिन बंगले जो जेको चौकीदार आहे उहो मोकल ते वियो त उन हिन खे ॿुधायो तव्हां हिन बंगले में सुम्हो त जीअं आउं मोकलूं करे अचां। अॼु सुबुह जो जॾहिं हीउ बंगले मां नओ थियो त ॿिया जेकी चौकीदार आहिनि उन्हनि खे उथारण जी कोशिशि कई आहे। हीउ नओ थियो ऐं बंगले में दाख़िल थिया त हिन जो लाश मिलियो। असां सां हिन वक़्तु MP अब्दुर्रज़ाक रहमून, SP क्लिफ्टन अबरेद अब्बासी बि मौजूदु आहिनि ऐं थर जा ॿिया नौजवान बि मौजूदु आहिनि। अचो त असां उन्हनि खां पुछूं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे। असांखे सुबुह जो फ़ोन आयो, चई छोकिरे खे आहे न हथ पैर बदियल लाश मिली आहे हिते पियो आहे। मूंखे माइटनि ई फ़ोन कयो, चई हिते छोकिरो असांजो माइट ई बंगले ते कमु करे थो। उनखे कंहिं ॿुधायो त भाउ छोकिरो आहे हिते आहे न, उनखे हथ पैर बदियल लाश मिली आहे। उन खां पोइ असां हिते आयासीं। पोइ पुलिस वुलिस अची वई आहे, इहे सभु अची विया आहिनि तफ़्तीश वारा सभु। उन खां पोइ रज़ाक साहब बि आयो आहे अंदरि, अब्दुल वहीद बि अंदरि आहे। त हाणे हले बि तफ़्तीश, हाणे ॾिसूं छा थो थिए। चवनि था 4 माण्हू पहिरीं आया, दीवार टिपी, घड़ियां चवनि पिया त गेट माने नी वॼायो आहे, छोकिरे खोलियो, उन खां पोइ अंदरि विया आहिनि। ऐं उन खां पोइ वापसी में माना हुतां खां टिपी विया आहिनि, पोइ साइड खां पेर मिलिया आहिनि उन्हनि खे। हिकिड़ो तक़रीबन अरिड़हं खां 20 सालनि जो नौजवान आहे जिनजी डेड बॉडी असांखे हिते रिसीव थी आहे। हाणे त बिल्कुलु इनिशियल आहे। असां ॾिसूं पिया हर एंगल सां त इहो का जेको आहे सो बार्जन कयो आहे न कयो आहे, हुन सां छा इंटरेक्शन रहियो आहे। सो उन्हनि खे हर एंगल सां ॾिसण जी कोशिशि कई पई वञे त आया इहो छा जो वाक़ियो आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं बि इहो कयो आहे उनखे कैफ़रे किरदार ते पहुचाईंदासीं। क्राइम सीन यूनिट मूव थी चुको आहे। हर एंगल सां इन जी जांच हले पई। फ़िलहाल ताईं त के अहिड़ी क़िस्म जी का शइ न आहे, पर अञा काफ़ी इनिशियल आहे। असांखे जीअं इंफॉर्मेशन मिली आहे पुलिस पंहिंजे जॻह ते रश कयो आहे। हाणे इंशाअल्लाह ताला एविडेंस कलेक्शन थींदी त बाक़ी शयूं कवर थींदी। उनजो कुझु ट्रेसिस त आहिनि जेको आहे सो हथनि ते ऐं पेरनि ते जेको आहे सो हुनजा मार्क्स आहिनि। सो मां तव्हांखे जीअं चयो असां हर एंगल सां ॾिसूं था त इहो पर्सनल एनिमिटी आहे, इहो कोई बार्जन करण जी कोशिशि कई वई आहे, कोई चोरी जो इंसिडेंट आहे, या कहिड़ो बि एंगल आहे, असां कंहिंखे बि रूल आउट न कंदा। या अॻी को चौकीदार आहे हुन सां उन्हनि जी कोई दुश्मनी हुई, या अॻे चौकीदार जी का साज़िश हुई, हुन ते इहो थियो। उहो त हाणे सॼी इन्वेस्टिगेशन थिए, पुलिस प्रॉपर इन्वेस्टिगेट करे त हुन में छा मसइलो आहे छा न, त पोइ ख़बर पवंदी। हिन वक़्तु बंगले मां के फुलेटियूं के शायदियूं न कुझु कोन्हे। बंगले जा गेट आहिनि प्रॉपर, उहो बि बंदि आहिनि। ऐं इंटर इहे थिया आहिनि। वापसी जा जेके उन्हनि जा पेरा आहिनि, वापसी जा जेके निशान आहिनि, उहे उन्हनि दीवार छलांगी आहे, हुतां खां उहे विया आहिनि। हिननि जा पेरनि जा निशान आहिनि। 4 माण्हू चवंदा, 4 ॼणनि जा जेको आहिनि। दरवाज़ो केरु बि वॼाईंदो चौकीदार खे दरवाज़ो खोलणो आहे। केरु बि अचे, अगरि उहो वास्ते वारो हुजे तॾहिं बि ठीकु आहे, अगरि अणॼातल माण्हू ईंदो आहे तॾहिं बि दरवाज़ो त खोलींदो। हुन खां पोइ शायदि हुनखे 4 ॼणा वठी विया आहिनि त उहे 4 ॼणनि जे खां त ज़ोर कोन हूंदो, या अकेलो ई हुयो। हीअ हिते साम्हूं बंगले ते चौकीदारी कंदो, हिते जेको हमारा कमु कंदो बलोचो, उहो जॾहिं छुटी ते वियो त उहो पंहिंजी जॻह ते हिनखे ड्यूटी लॻाई वियो। 2 ॾींहं खां हिते राति रहियो पिए, ख़ाली बंगलो आहे। जॾहिं अॼु राति जो आयो त सुबुह तक़रीबन 5-6 बजे टाइम को माण्हू घर में दाख़िल थिया हुआ। उहो हथ पेर बंधी वधीक हींअर पुलिस अंदरि आई आहे। माण्हू लाश वग़ैरह असां कोन ॾिठो आहे, ख़बर कोन्हे त गोली लॻल आहे या तशदुद थियल आहे। बाक़ी इहो आहे त उहो मर्डर करी सुबुह जिन टाइम हितां फ़रार थिया आहिनि उन टाइम पासे वारनि गार्ड ॾिठो आहे, 2 टे हमरा हुआ जेको निकिरी था भाॻा आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त असीं उहे माण्हू आहियूं जेके जिते थर में जिते सोन निकितो आहे, कोयलो निकितो आहे, उते जा छोकिरनि खे तव्हां चओ त कमु न कनि। 18 साल हाणे कमु हू न कनि त पोइ हुनजा माइट किथां खाइनि। तव्हां हिकिड़ो फिक्स रेम्यूनरेशन फिक्स करियो। स्कूल असीं मोकिलण लाइ तयारु आहियूं। स्कूल वेंदा तव्हां उन्हनि खे जेको मिनिमम वेजिस आहे, जेको कानून आहे, उहो हुनजे पीउ खे ॾियो। असांजो लड़को स्कूल वेंदो। बाक़ी खाइण लाइ न हूंदो त मज़दूरी कंदो, इहो हिकिड़ो दस्तूर आहे दुनिया जो। पोइ हाणे वधीक मामला ॾिसूं साम्हूं अचनि था। जी नादरीन, अवां जेको आहे MP अब्दुर्रज़ाक रहमून ऐं थर जे नौजवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं।
उन्हनि हिन वाक़े जा तफ़सील जेकी आहिनि उहे शेयर कया जॾहिं त एस पी क्लिफ्टन जेको आहे अब्रेज़ अब्बासी उनजो इहो चवणु आहे त फ़िलहाल कुझु बि नथो चई सघिजे त आया की हीउ वाक़ियो फुर मज़ामत जो नतीजो आहे या चोरी मज़ामत ते जेको आहे हीउ थियो आहे चोरी दौरान जेको आहे हीउ क़तलु कयो वियो आहे नौजवान खे या का ज़ाती दुश्मनी आहे उन वारे सां अञा ताईं कुझु बि नथो चई सघिजे CCTV फुटेज जेकी आहिनि उहे हथु करण जी कोशिशि कई पई वञे जेकी भरपाती जे बंगलनि ते चौकीदार आहिनि उन्हनि जा बयान बि जेके आहिनि उहे रिकॉर्ड कया पिया वञनि पोस्टमार्टम में जेकी मौत जी हासिल करणु उहे मालूम थी सघंदा गॾोगॾु SP जो इहो बि चवणु आहे त वाक़े जी घण रुखी जेका जांच आहे उहा कई पई वञे बंगलो जेको आहे उहो काफ़ी महीननि खां ख़ाली पियल आहे ऐं जा वारिस जेके आहिनि बंगले जा जेके मालिक आहिनि उहे अमेरिका में रहनि था पुलिस जो इहो चवणु आहे SP क्लिफ्टन जो ऐं जॾहिं त अब्दुर्रज़ाक रहीमून जेको आहे उन बि जेको आहे चयो त जेको नौजवान आहे उन जी कंहिं सां ज़ाती दुश्मनी न हुई उनखे जेको आहे नाहक क़तलु कयो वियो आहे हिननि थर जे नौजवाननि जेको आहे उहो मुतालिबो कयो आहे त हिन मामले जी घण रुखी जांच कई वञे ऐं जेकी कातिल आहिनि उन्हनि खे मंदरियाम ते आंदो वञे ऐं उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे कैमरामैन इरफान सां गॾु हबीब जमाली टाइम न्यूज़ कराची।